अस्सलाम वालेकुम दोस्तों। टिकटॉकर सारा सा आखिरकार छा थियो, छा सारा हाणे उन माण्हुनि खे माफ़ करे छॾियो। त दोस्तों तव्हांखे सॼी कहाणी ई अपडेट इन नंढड़ी ऐं छोटड़ी वीडियो में ॾियण वारा आहियूं। दोस्तों वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा थी सघे मुंहिंजे यूट्यूब चैनल मेरे जमल खे लाज़मी सब्सक्राइब कंदा। दोस्तों सब्सक्राइब करण सां मुंहिंजो बैलेंस न करंदो काफ़ी असांजी हौसला वधाए थींदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदा। दोस्तों मुंहिंजो टाइम वेस्ट कोन पिया करायूं, हलो था पंहिंजी कहाणी ई अपडेट जी तरफ़। दोस्तों हाणे तव्हां ॾिसी चुका हूंदो त सारा जो जेको आहे नओं वीडियो अची चुको आहे त मूं उन्हनि खे माफ़ करे छॾियो, छो जो हू मूं वटि मेड़ मिंट खणी आया ऐं मूं उन्हनि खे माफ़ करे छॾियो। इहा ई बिल्कुलु हक़ीक़त आहे त सारा जेको आहे उन्हनि खे माफ़ करे छॾियो ऐं उहे सारा वटि हली आया हुआ ऐं सारा उन्हनि जे वॾनि खे ॾिसी ऐं उन्हनि खे माफ़ करे छॾियो। ऐं पोइ उन्हनि सारा खे चयो त इहा असांजी बि ग़लती आहे जो असां तव्हांखे कॉल करे उते घुरायो ऐं पोइ असां जेको आहे तव्हांजी बेइज़ती कई, इहा थी न तव्हां सां ॾाढी, पर असां माफ़ी जा तलब करायूं, तव्हां ख़ुदा खे मञो, असांखे माफ़ कयो। सारा खे चयो त बसि मां हाणे तव्हांखे छा चवां जो तव्हां मूं वटि मेड़ मिंट खणी आया हो, छो मां हिन मेड़ जे करे अव्हांखे माफ़ थो कयां। अगरि जेकॾहिं आईंदा तव्हां ईअं मूंसां कई या ॿिए माण्हू सां कई त पोइ तव्हांखे कॾहिं बि बख़्श न कयो वेंदो। ऐं पोइ सारा जेको आहे उन्हनि जे वॾनि सां ॻाल्हायो ऐं उन्हनि जे वॾनि खे चयूं त अगरि जेकॾहिं आईंदा इहे तव्हांजा छोकिरा असां सां वरी बि जुठ कंदा त पोइ असां उन्हनि खे कॾहिं बि बख़्श न कंदासीं, छो जो हीअ असांजो पहिरियों ग़लती हुयो। असां उन्हनि खे माफ़ करे छॾियो, छो जो असां इन्हनि वारे छोकिरनि असांजी अहिड़ी त ज़लील ऐं ख़्वार कयो जो असां सॼे सोशल मीडिया ते मशहूरु थी वियासीं। मतिलबु असांजा जेके वीडियो आहिनि उहे बि तव्हांजे छोकिरनि वायरल कया। अगरि जेकॾहिं ईअं न कनि हा त पोइ मां बि उन्हनि जी बेइज़ती न करायां हा, न ई उनजो सोशल मीडिया ते नाला ॾियारायां, न ई उनजे मथां FIR दाख़िल करायां हा, छो जो मां बि आख़िरकार मजबूर थी पियुसि ऐं उन्हनि बि मूंसां ॾाढी तज़लील कई ऐं मुंहिंजी इज़त मिटी में मिलाए करे मुंहिंजी वॾी बेइज़ती कई। अगरि जेकॾहिं हू मुंहिंजी बेइज़ती न कनि हा त पोइ मां हुन सां इज़त में विडिया भरायां हा। ऐं पोइ उन्हनि जे वॾनि चयो त बसि सारा उन्हनि जी जेका ग़लती हुई उन जे बारे में असां तव्हां खां माफ़ी था वठूं ऐं असां माफ़ी जा तलब करायूं। ख़ुदा जे वास्ते असांखे जेको आहे माफ़ कयो वञे ऐं असांजे छोकिरनि खे माफ़ कयो वञे। सारा पोइ उन्हनि खे माफ़ करे छॾी ऐं उन्हनि जूं सारी ग़लतियूं मञे करे ऐं उन्हनि खे माफ़ करे छॾी पंहिंजे दिलि सां। दोस्तों उम्मीद है कहाणी आई पसंदि असांखे ॾींदा इजाज़त, वरी तव्हां सां मिलंदासीं कि नई वीडियो में। पंहिंजो ख़्यालु रखंदा। ख़ुदा हाफ़िज़।